अस्सलाम वालेकुम। सलाम सरी जगह चेकिंग हले पई त कंहिंजे आर्डर ते ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि गाॾियुनि जी आहे? असांजे मिनिस्टर शर्जील इनाम मेमन साहब जे हुकुम सां ऐं असांजो डायरेक्टर आहे करीमदाद अब्बासी साहब ऐं डीटीओ साहब ज़ुल्फ़िकार समीजो साहब उन हुकूमत तहत असां चेकिंग करे रहिया आहियूं। नंढी वॾी हर गाॾी जे चेक सां कयूं था। कागज़ सां टैक्स क्लियर आहे उन गाॾी छॾे था जंहिंजो टैक्स क्लियर न आहे उनखे असां इम्पाउंड था। जी बिल्कुलु तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं कुझु वारदात अहिड़ा थिया आहिनि, टियों ॾींहुं बि शायदि को वारदात थियो आहे जंहिंमें रेंजर जो जवान बि शायदि शहीद थियो आहे। त इन हवाले सां हींअर अव्हांजी सर्चिंग जेका हले पई त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं गाॾियूं शामिल आहिनि? साईं हिन में कार आहे, ट्रैक्टर आहे, डाटसन आहे, वेन आहे, बस आहे, ट्रक आहे, हर गाॾी आहे, मोटरसाइकिल आहे, हर गाॾी अप्लाइड आहे, अप्लाइड खे बंदि था कयूं, जंहिंजो टैक्स स्टार्ट आहे उनखे बंदि था कयूं। कागज़ न हुजण खां पोइ बसि हितां थोरो ई अॻिते या थाणे ताईं उन खां बाद में उनखे छॾियो थो वञे। त इन हवाले सां मुकमल उन ते का कार्रवाई कई वञे, इन हवाले सां छा कई थी वञे, बंदि कई थी वञे गाॾी थाणे ते। पोइ उतां वरी असां पंहिंजे ऑफिस खां लेटर ॾींदा आहियूं। गाॾी जा हू कागज़ जमो कराईंदा आहिनि या सेल लेटर जमो कराईंदा आहिनि या सरकारी फीस जमो कराईंदा आहिनि। पोइ असां उन्हनि खे लेटर ठाहे ॾींदा आहियूं जेको थाणे तां वञी गाॾी छॾाईंदा आहिनि। बिल्कुलु बहितरीनु बहितरीनु कमु आहे। नवाब शाह में हुजण बि खपे छो जो कुझु बदअमनी वधी वई आहे ऐं इन बदअमनी जे हवाले सां बि जेको कमु थिए पियो त उहो ज़्यादातर जेको आहे त मोटरसाइकिल या 125 इस्तेमालु कयो थो वञे। त उन मोटरसाइकिल या 125 जेका मोटरसाइकिल आहे उनजी कार्रवाई लाइ, उनजी सर्चिंग लाइ तव्हां केतिरे क़दुरु उहा शइ? असां गाॾियुनि जो टैक्स चेक था कयूं, कागज़ चेक था कयूं। जंहिं वटि कागज़ न हूंदा उन गाॾी खे असां इम्पाउंड था कयूं।